पनवा के लग ॻोठ लीमू जोगी में प्राइमरी स्कूल जो मास्टर मसूद जो बीमार शागिर्द ॿियनि केतिरनि ई गार्डन खां जिबरी तौर घर जो ऐं ज़मीननि जो कमु कराइण ते ॿारनि जे वारसनि पारां रोकण ते मास्टर मसूद ऐं उन जा अज़ीज़ लठियूं ऐं डंडा खणी जोगी बिरादरी जे ॻोठ पहुची ख़तरनाक नतीजनि जूं धमकियूं ॾिनियूं। जोगी बिरादरी मास्तर ऐं उन जे अज़ीज़नि जे अहिड़े अमल ख़िलाफ़ पनवाकल प्रेस क्लब वारो एहतजाजी मुज़ाहिरो कयो। मुज़ाहिरो कंदे ॻोठाणनि मुतालबो कयो त उस्ताद खे फौरन हटायो वञे। ॻोठाणनि लियाकत शफ़क़त दिलबर जोगी जो चवणु हो त असां ॿारनि खे स्कूल तालीम हासिल करण लाइ मोकिलींदा आहियूं। उस्ताद उन्हनि ॿारनि खां पढ़ण बजाए ज़बरदस्ती पंहिंजे घर ऐं ज़मीननि जो कमकार कराए थो। ॻोठाणनि ॿुधायो त उस्ताद मसूद स्कूल में बीठल वण बि वढाए करे विकिरो करे छॾिया आहिनि। हुननि वसवारनि खे अपील कई त इंक्वायरी करे शफ़ाफ़ जांच करे असां सां इंसाफ़ कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।